नाज़रीन खबरों जो सिलसिलो जारी रखंदे ही खबर असां सां शेयर कई है मोहम्मद यूसुफ दर्स। रिपोर्ट मूजिब नवाब वली मोहम्मद वाक़े खिलाफ सिंध एक्शन कमेटी तरफां सिंधड़ी चौक खां सिंधड़ी प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। इन मौके ते सिंध यूनाइटेड पार्टी, सिंध तरक्की पसंद पार्टी ऐं जिस्कम आरीसर जे अॻवान लाला अज़हर पठान, उबैद कोरी, मुस्तफ़ा शर, अकबर शर, न्याज़ मरी, नादिर शर, इस्माइल शर, मीर शर जे ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल 3 ॾींहनि खां लाश रोड ते पिया आहिनि। सिंध हुकूमत बिल्कुलु ख़ामोश तमाशाई बणियल आहे। फौरी तौर केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। शहीद